अस्सलाम वालेकुम सजणो। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे सुर ॾहर में संघारनि जो ज़िक्र। साईं, संघार समाट क़ौम जी हिकु पुराणी शाख आहे जेके संघार जो औलाद आहे। हीअ क़ौम सिंध जी मशहूरु क़ौम हुई जिन जो वतन थरपारकर, बदीन ऐं कच्छ वारी इरादी सां हो। हीअ क़ौम वरायती, सखी, महिमान नवाज़, सुलझियल, सुॼाण ऐं बहादुर हुई, जंहिं बाबति लतीफ़ सरकार जा तक़रीबन 19 बैत रिसाले में मौजूदु आहिनि। जीअं त संघार चइबो आहे मालवंद माण्हुनि खे। हुननि वटि चौपाए माल जा धण हूंदा हुआ ऐं तंहिं करे उन्हनि ते संघार नालो पियो, क़ौम जो नालो संघार थी वियो। साईं, संघारनि वटि रवाजु हो त हू हर अरबा जी शाम ऐं ख़मीस जे राति वारे माल जो खीरु जेको सुबुह में ॾोबो हो ख़मीस जे ॾींहुं, उन में विलोड़ो थींदो ई कोन, हू कंदा ई कोन। ऐं उहो ॾुधल समूरो खीरु ओड़े पाड़े ऐं दरगाहनि ते विराए छॾींदा हुआ। यानी हुननि वटि ख़मीस जे ॾींहं जे सुबुह वारो खीर में विलोड़ो पवंदो ई कोन हो। उन लाइ लतीफ़ साईं जिन फरमायो, केरु करींदी रीस आयल संघारनि सी, केरु करींदी रीस आयल संघारनि सी, जिनी जी ख़मीस मंधी मूर न मट में। ही संघार निहायत महिमान नवाज़, ओड़े पाड़े जे ज़रूरतमंदनि जो ख़ासि ख़्यालु रखंदड़ हुआ। जीअं बिटदणी फरमायो, सेढ़े संघारनि जे जेका धारे मां, तोड़े हुए अवमुण तोए रुखो मूर न खाए। सेढ़ो माना जिते हिकिड़ो ॿनीअ जो जेको छेड़ो जेको हूंदो आहे हुनखे सेढ़ो चइबो आहे। ऐं जेकॾहिं कंहिं पाड़े जे घर जे भरिसां किथे ॿियो बि जेको अची ॿी क़ौम जो वेठो या ॿियो, त उहो जेको जहिड़ो कर सेढ़ो थियो। अॼु हिकिड़े घर जो ॿियो सेढ़ो थियो। अच्छा, वरी साईं फरमायो त मंधियूं मट गुड़नि झोक बि सुहिन पहेड़ा, संधी संघारनि जू जियारी जॾड़ीअ, जू जियारे जॾड़ीअ। यानी मंधियूं वट ते गुड़नि पिया ऐं इन करे हुनजे जेके उते जेके पहेड़ा सुहिन पिया ऐं संघारनि जे करे हू जेके जॾड़ा आहिनि से बि जीअनि पिया उन्हनि जे आसिरे ते। साईं, उहे संघार साहिलनि जी, बेवाहनि जी, जॾनि जे इंतज़ार में वेहण जे बजाए छन घर वेठे उन्हनि ग़रीबनि ऐं नादारनि खे खाधो पहुचाईंदा हुआ ऐं पाण पोइ खाईंदा हुआ। ॿियो त थियो, जे संदनि पाड़े में के अवगुणा बि हुजनि त उन्हनि जी बि सार संभाल लेंदा हुआ। संघार क़ौम हिकु अहिड़ी बहादुर क़ौम हुई जो को बि चोर, चकार या हाणू हुननि खां पोइ दूरि रहंदो हो। ऐं इन करे मथनि रब पाक जो राज़ बि रहंदो हो। हू जिते बि हुजनि, अल्लाह रब्बुल आलमीन हुननि खे जजे मींहं सां बि नवाज़ींदो हो। जीअं लतीफ़ साईं फरमायो, जे भाई वस चरां त संघारनि सिंघार, जिनी संधी वाड़ चोर न अचे कॾहिं। वरी चई त लतीफ़ साईं फरमायो त सेढ़े संघारनि जे वां कुॾियूं काहे, वञी संघारनि जे पाड़े में वञी जेको कुॾियूं काहे वञी। मींहुं न मटाए जिनी संधा पखड़ा। हाणे उन्हनि सां मींहुं कॾहिं जेको मोटियो वञे ई कोन थो, उन्हनि ते मींहुं हुजे ई हुजे थो। हू जेके सचा दिलि जा साफ़ सुथरा माण्हू आहिनि, तंहिं करे उन्हनि जे पाड़े में वेंदे त मींहुं पवंदो पियो, तुंहिंजो माल बि सुखियो रहंदो। संघार क़ौम पंहिंजे ॿधी, एके, इतिहाद ऐं सियाणत सबबु मशहूरु हुई। लतीफ़ साईं संदन इन्हनि ख़सबनि खे हिननि लफ़्ज़नि में सारायो। हिननि लफ़्ज़नि उन्हनि खे वरी हिन लफ़्ज़नि में तंबीह बि कई त धण धारण धार रहण ई न संघारनि सिट, काहे ईंदा कॾहिं मथे वांड वहट,
जे हाणू हुन जी मिट तब उॾो लाहिब उनजो। हिन बैत में लतीफ़ साईं संघारनि ऐं सिंधी क़ौम खे ॼण त नसीहत पियो फरमाए त धन धारण खां पोइ धार रहण संघारनि ऐं धरती धणियुनि जो शेवो नाहे। पाण में इतिहाद सां हिक ॿिए जो सहारो थी न रहिया त चोर धाड़ेल वहट ऐं गालियूं खाए अची मथां बीहंदा ऐं पोइ चवंदा त धुरियां ऐं धारियां मिट मुईअ जा न थिया। धारियां हमेशह धारियां हूंदा आहिनि, चोर हूंदा आहिनि। ऐं तॾहिं त साईं चए थो त ओॾो लाहिब हुनजो, जे हाणू हुजे मिट त ओॾो लाहे न हुनजो। मथां इहो पंहिंजो ई जेको आहे सो धारियुनि जो बांह ॿेली थी न अचे। ऐं हींअर असां ॾिसूं बि पिया। ऐं पोइ तूं पियो चवंदे त मूं पक सुञा था पंहिंजा हुआ के धारियुनि सां गॾु धारे में थे वाट ॾिसियाऊं वेरियुनि खे वांगेड़नि जे वाड़े जी। ये लतीफ़ जी ॿोली।